अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारो शाइर ऐं नावल नवीस अली सफ़दर हाणे त बेवस बणिजी इस्पताल में ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं ॻणे रहियो आहे। नौजवान शाइर ऐं नावल नवीस अली सफ़दर, जंहिंजे इलाज लाइ दोस्तनि वॾी हिमत कई, पर महदूद वसीलनि ऐं देरि थियण जे करे हू बीमारी हथां बेवस थींदो रहियो। सरकार बि माली सहायता कई, पर सरकार जो नोटिस वठण में एतिरी देरि थी वई जो कैंसर आख़िरी स्टेज ताईं वञी पहुतो। नौजवान शाइर अली सफ़दर जो पूरो नालो सफ़दर अली वल्द बशीर अहमद चांडियो आहे। हुन 1 जनवरी 1983 ते ॻोठ जमाल ख़ान चांडियो तालुक़े कंबर ज़िले कंबर शदाद कोट में जनमु वरितो। हुन प्राइमरी तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जमाल ख़ान चांडिये मां, मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल बागोदेरे कंबर मां, इंटर गवर्नमेंट शाह लतीफ़ कॉलेज कंबर मां हासिल कई। गुरबत सबबि वधीक तालीम पिराए न सघियो, मज़दूरी करे पेट गुज़र कंदो रहियो। हुन लिखण जी शुरूआति 2001 खां कई। उन खां अॻु हू रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ख़त लिखंदो हो। हूअ मज़दूरी सांगे कुझु अरसो सऊदी अरब में रहियो, पोइ वापसि ॻोठ आयो। संदसि शाइरी जा किताब हवा खे निंड नाहे ऐं मध जा रहियल रंग छपजी मंज़र आम ते आया त संदसि नावल माण्हू हिकु झंगल पिणु छपजी चुको। अली सफ़दर जो नावल मिटी जो भुणको पिणु प्यारे मुर्तज़ा लगारी छपराए काल्ह पधिरो कयो। पर इहा बि केॾी बदनसीबी आहे जो अली सफ़दर ICU में हुजण सबबि पंहिंजो किताब ॾिसी नथो सघे। अली सफ़दर लिखियो हो, उहो टोपी जबल वेझो वॾो जेराण आ जेको, उहो टोपी जबल वेझो वॾो जेराण आ जेको, अड़े सफ़दर हितूं जो मड़ उन्ही माथर में रखंदासीं। थो पुछी ख़ुशबाश आहियां कीअं आहियां, आऊं ज़िंदा लाश आहियां कीअं आहियां, तूं त परदेदार आहीं ठीकु आहीं, आऊं पर्दा फाश आहियां कीअं आहियां। हाणे पेश करियूं था अली सफ़दर जी ख़ूबसूरत शाइरी। अली सफ़दर लिखे थो, कीअं उहे ऐब खणी ॻोठ वञा, केरु आहे मुंहिंजो धणी ओ धणी ॻोठ वञा, पंध पांधी बि हुजनि 4 कांधी बि हुजनि, ओ अमा कीअं भला हिकिड़ी ॼणी ॻोठ वञा। तोखे बि ओसीड़ो आहे अचण जो राणा, सिक मूंखे बि घणी आहे घणी ॻोठ वञा, ऐं वञी पाण ॾिसां लुक अकनि खे साड़ियो, ऐं वञी पाण ॾिसां लुक अकनि खे साड़ियो, ऐं वणनि जा बि विया वार छणी ॻोठ वञा, तुंहिंजे तरसी पई बादल त संबताऊं कयां, तुंहिंजे बरसीअ कणी मींहं कणी ॻोठ वञा। हूं ता केतिरी बि साखी सुबुह जी हीर बणी ॻोठ वञा। तो बि भोॻियो हूंदो पर मूं वॾो जबर भोॻियो, जे पुछई ककर चइजां, ओए ओए 4 घर मूं वॾो जबर भोॻियो। पूर जी वयूं अखड़ियूं वेढ़जी विया ओथर, मूं वॾो जबर भोॻियो। ख़्वाब ख़्वाब बेपीरो याद झेड़ा कर, मूं वॾो जबर भोॻियो। ढो जे ज़माने में पेट सां ॿधी पत्थर, मूं वॾो जबर भोॻियो। मौता मांगर कहिड़ो अटकनि, मांगर साण मुहाणा, ख़ाली हिकिड़ो ख़ाल छॾे थो माण्हू मौत पुॼाणा। हाण त तुंहिंजी वॾाई हलंदी ॻाल्हि बि तुंहिंजी, मुंहिंजी काक जी भेल करे तूं कीअं न रुसने राणा। अॼु त गुलनि जूं वरखाऊं हिन, अॼु त क़बर आ ताज़ी, को ॾींहुं ईंदो कंहिं ॾींहुं ॾिसने हूंदा दीप उझाणा। ईंदनि जीअं नियापो तकिड़ो, ही पिणु तकिड़ियूं अखड़ियूं, ॻोढ़नि सपननि उजागनि जा खणंदियूं ॾाज पुराणा। वेह त काथे वेही खोलियूं पोइ तारुफ़ जो ताकियो, ओ तन्हाई तूं त करीं थी हलंदे पंध पुछाणा। घोरे ईअं ॾिसीं थो चंदा, शायदि तूं बि बुखियो आं, आओ लही तूं हेठि त खाऊं।
बटड़े ज़ंब रुखाणा मोता मागर कहिड़ो अटकनि मागर साण मुहाणा ख़ाली हिकिड़ो ख़ाल छॾे थो माण्हू मौत पुॼाणा। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।